शुरुआती हिन शहर सां कंदुसि। इल्म सां आ प्यार मुंहिंजो, इल्म सां आ प्यार मुंहिंजो, कलम आ हथियार मुंहिंजो, करे हासिल इल्म सम्झम, करे हासिल इल्म सम्झम, सॼो संसार मुंहिंजो, सॼो संसार मुंहिंजो। इल्म इंसान जा टे ई आहिनि जेको इंसान खे सुठो ख़राब ज़ालिम मज़लूम ऐं मक़तूल हूंदा आहिनि। रोशनी जे विच में फ़र्क़ु सम्झाई ऐं इल्म इंसान खे अनेक मसइलनि खे हल करण पर खणप पर झंडी क़ुवत अता करे थो। दुनिया जे सभिनी आलिमनि मुफ़करनि मदीरनि साजावननि इल्म हासिल करियो ऐं तलक़ीन कई। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इल्म हासिल करो चाहे तव्हां केतिरो ई तकलीफ़ छो न करणो पवंदो। इल्म हिकु अहिड़ी लाट आहे जेका समाज में नवान सां तरक़ी जूं राहूं पैदा करे थी। हिकु कलम, हिकु किताब, हिकु उस्ताद कई बि मुद्दा समाज इनकलाब आणी सघनि था। त अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त इल्म जो रस्तो कॾहिं न छॾिजां, हमेशह इल्म सां दोस्ती रखजां। दुआ आहे त इल्म जी लाट बेवस बात में बरंदी रहे, बेवस बात में बरंदी रहे। मुंहिंजो मन मंतर जे हिकिड़ो आसान दिल सुहिणो ख्वाब, खण कलम खोल किताब, खण कलम खोल किताब, त गॾिजी आणियूं जिए सिंध जी लती। माशाअल्लाह। मैं हाणे प्रोग्राम का अॻिते वधाईंदे हिननि सुठनि सां स्वान जो लाइ सॾु कंदुसि इस्माइल हैदर खे, जीअं जो तियां हू माण्हू मञी आहे।